दावत इस्लामी सकरण पारां मुल्क खे आलूदगीअ खां बचाइण ऐं माहौल खे तरो ताज़ा रखण लाइ मुल्क में हलंदड़ वणकारी मुहिम दौरान टाउन कमेटी सकरण में सैयद उज़ैर अख्तर शाह जे हथां ॿूटा लॻाया विया। इन मौक़े ते दावत इस्लामी जो टाउन निगरां ग़ुलाम नबी अत्तारी, मोहम्मद फुरकान अत्तारी, इमरान क़ादरी ऐं रोशन अली अत्तारी पिणु मौजूदु हुआ। वणकारी मुहिम बाद सैयद उज़ैर अख्तर शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वणकारी सदको आहे। दावत इस्लामी पारां वणकारी मुहिम जी शुरूआति बहितरीनु सिलसिलो आहे। हिन चयो त असीं कोशिशि कंदासीं त वणकारी मुहिम में दावत इस्लामी जे दोस्तनि जा ॿांह ॿेड़ी थियूं। इन मौक़े ते सीनियर सहाफ़ी आजिज़ जमाली, सीनियर सहाफ़ी राजकुमार ओड, मोहम्मद मुराद खानज़ादा, एडवोकेट इसरार अहमद कुरैशी, काउंसलर जावेद अहमद सूमरो, डॉक्टर नेमत आराई समेत कई शख़्सियतूं पिणु मौजूदु हुयूं, जिन गॾिजी टाउन कमेटी जे लान में ॿूटा पोखिया।